आहियां, नालो रहमतुल्लाह आहे, राति जो ढिलो आहियां, मोरे में वेठो आहियां। गार्डन सिटी जे भर में आहे सोलंगी माला, खान नूंदे जो वाड़ो उन जे भर में मुंहिंजो घरु आहे। ग़रीब माण्हू आहियूं, हल्की सल्की नौकिरी में आहे। उतां मुंहिंजी मेह बचड़नि खे खीरु पीआरींदो हो त कैंची सां कुंडो खपे ऐं मेह कढी आहे। दिलि में आहे मुंहिंजी कारी आहे, 3 महीनूं डुकी त किलो खनि खीर जो बि ॾींदी हुई। कॾहिं कढी अथव न? अॼु माना हुनखे 3 राति पवंदी। इहो सॼो मुल्क क़ुर फिरायो अथऊं, इहो आलमानी हेॾा कचे में हेठि किताब न, पोइ वरी कंहिं चयो त हेॾे खोसा बोसा आहिनि, इमामबाई खोसे जो ताके विया आहिनि, वरी मुखिया खोसे माना मुबारक मुबारक न मिली आहे। माना असां सॼो मुल्क रुलियायूं, ॾींदे वॾेरा इहो जेके बि जिते फल मिलियो आहे असां सभु हुते रुलियाऊं। भले साईं सच थिए असांखे क़ुर जे मुआबे जंहिंखे ख़बर हुजे असांखे वापसि करायो। दोस्त यार संगत साथ विकास कीअं तरीक़ो थींदो आहे, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो, आबाद कंदो। ॿियो त असांजो को कोन्हे जो चऊं त को जहिड़ो आहे या झगड़ो आहे या ॿियो। तव्हां कहिड़े थाणे ते NC दाख़िल कराई आहे? किथे कान कराई अथव? न कुझु असां क़ुर खयूं आहे बसि, न को NC आहे न को छा। कहिड़े कहिड़े इलाइक़नि में तव्हां विया आहियो क़ुर शरीफ़ खणी? साईं असां आलमानी जो टोटल वेड़ो, देपार जा टोटल, पुरण, सनड़ी, कोराई, कालूनी, गोलो कोठो, हिते चांडिया, उभरियो छा, बाक़ी ही